मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 9 सबक 16 हिस्सो 3 मश्क अददी सवाल एक्सरसाइज न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां सनाउल अहमद। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं चैप्टर 9 जा न्यूमेरिकल्स सॉल्व करे रहिया आहियूं। तो हिन वीडियो में भी प्यारा ॿारो असीं रहियल जेके असांजा न्यूमेरिकल्स आहिनि चैप्टर 9 जा उहे सॉल्व कंदासीं। ऐं हींअर असीं जेको सेक्शन पढ़ी रहिया आहियूं उहो आहे सेक्शन बी स्ट्रक्चर्ड क्वेश्चन, जंहिंमें असां न्यूमेरिकल सॉल्व कंदा आहियूं। तो हिते जेको असांखे न्यूमेरिकल ॾिए थो उहो ॾिए थो 4 जो बी, ऐं उन में चवे थो 2 kg ऑफ कॉपर requires 2050 joule of heat to raise its temperature through 10 degree centigrade. Calculate the heat capacity of the sample. तो प्यारा ॿारो, बेसिकली हिते चवे थो त 2 kg जेको आहे त कॉपर जो हिकिड़ो टुकड़ो आहे उनखे जेको आहे त 10 सेंटीग्रेड डिग्री टेम्परेचर वधाइण जे लाइ उनखे जेका हीट घुर्जे थी उहा घुर्जे थी 2050 जूल। हीट कैपेसिटी जेका कॉपर जी आहे उहा तव्हां जेको आहे त ॿुधायो त केतिरी थींदी। डेटा जी तरफ़ हलूं था ऐं डेटा में जेका शइ असांखे मिलियल आहे उहा लिखूं था। जीअं त असांखे मास जेको मिलियल आहे उहो मिलियल आहे 2 kg कॉपर जो, ऐं उन खां बाद में जेका हीट जेका असांखे मिलियल आहे उहा मिलियल आहे 2050 जूल। ठीकु आहे। ऐं टेम्परेचर जेको आहे उहो मिलियल आहे असांखे 10 डिग्री। ऐं हिते जेको आहे असांखे मालूम करणी आहे हीट कैपेसिटी। तो सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। तो अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ स्पेसिफिक हीट कैपेसिटी, त उनजे लाइ जेको असां वटि फार्मूलो मौजूदु आहे उहो आहे C = चेंज इन Q डिवाइड बाय M चेंज इन टेम्परेचर। तो अहिड़े नमूने सां हाणे असांखे जेको आहे त मालूम छा करिणो आहे, मालूम करणी आहे हीअ स्पेसिफिक हीट कैपेसिटी कंहिंजी, कॉपर जी। ठीकु आहे। तो सिंपली असांखे छा आहे करिणो, जीअं त हिते असां ॾिसूं था त असांखे जेको आहे क्यू बि मिलियल आहे, यानी हीट बि मिलियल आहे, मास बि मिलियल आहे, टेम्परेचर बि मिलियल आहे। त पोइ हिते छा कंदासीं, सिर्फ़ु असीं जेको आहे त उहे वैल्यूज़ हिते पुट कंदासीं। ठीकु आहे। तो हिते वैल्यूज़ असां पुट कयासीं ऐं हीट जेका आहे उहा आहे 2050, मास आहे 2 kg, ऐं टेम्परेचर जेको मिलियल आहे उहो मिलियल आहे जेको आहे त 10 डिग्री। ठीकु आहे। हिते ॿिनि खे जॾहिं मल्टीप्लाई कंदासीं जेको आहे त 10 सां, त हिते जवाबु ईंदो असांजो 20, ऐं हिते 2050 खे जॾहिं वरी 20 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 102.5 जेको आहे त जोल अपॉन kg इंटू केल्विन। ठीकु आहे। हाणे इन जो मतिलबु इहो थियो त कॉपर जो जेको टुकड़ो आहे जंहिंजो जेको मास आहे 2 kg आहे, उनखे 10 डिग्री टेम्परेचर रेज़ करण जे लाइ, वधाइण जे लाइ जेको आहे 2050 जोल एनर्जी घुर्जे थी। त उनजी जेका हीट कैपेसिटी आहे, स्पेसिफिक हीट कैपेसिटी आहे, उहा त से 102.5 जोल अपॉन kg इंटू केल्विन, जेका असांखे रिक्वायर्ड ही मालूम करण जे लाइ। ठीकु आहे। तो हिते असां इहा स्पेसिफिक हीट कैपेसिटी जेको आहे मालूम कईसीं। हींअर असीं हलूं था वरी आख़िरी न्यूमेरिकल जे तरफ़, जेको असांजो चैप्टर नंबर 9 जो आख़िरी न्यूमेरिकल आहे। ऐं इन में चवे थो an iron block of volume 3 meter cube is heated so that its temperature changes from 25 centigrade to 100 centigrade. If the coefficient of linear expansion of iron is 11 into 10 raised power minus 6 centigrade inverse, what will be the new volume of the iron block after heating? तो प्यारा ॿारो, बेसिकली हिन में चवे थो त हिकिड़ो जेको आहे त आयरन ब्लॉक आहे जंहिंजो वॉल्यूम आहे 3 मीटर क्यूब, ऐं उनखे असां जेको आहे त हीट था ॾियूं। हाणे जॾहिं उनखे असां हीट था ॾियूं त उनजो जेको टेम्परेचर आहे उहो चेंज थो थिए 25 सेंटीग्रेड खां 100 ते। उन आयरन ब्लॉक जी जेका कोफिशिएंट ऑफ लीनियर एक्सपेंशन आहे उहा असांखे ॾिनी वई आहे, जेका आहे 11 इंटू 10 रेज़ पावर माइनस 6। उन खां पोइ चवे थो त जॾहिं असां उनखे हीट कईसीं, यानी 25 खां 100 सेंटीग्रेड ताईं उनजो टेम्परेचर चेंज थियो, त उन खां पोइ उनजो जेको वॉल्यूम आहे उहो बेसिकली उन टेम्परेचर ते केतिरो चेंज थियो। ठीकु आहे। यानी फाइनल वॉल्यूम उनजो केतिरो रहंदो। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां हाणे असां हलूं था जेको आहे त डेटा जी तरफ़। ऐं डेटा में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे मिलियल आहिनि
तो सभ खां पहिरीं जेको आहे पहिरियों वॉल्यूम असांखे मिलियल आहे जेको आहे 3 मीटर क्यूब। ठीकु आहे। उन खां बाद में टेम्परेचर पहिरियों मिलियल आहे जेको आहे 25 सेंटीग्रेड ऐं उन खां पोइ टेम्परेचर 2 जेको आहे उहो आहे 100 सेंटीग्रेड। यानी असां जॾहिं उनखे हीट था ॾियूं त उहो 25 खां जेको आहे वधी करे 100 सेंटीग्रेड ताईं पहुचे थो। उन खां पोइ हाणे हिते जेका असांखे कोफिशंट मिलियल आहे उहो आहे लीनियर एक्सपेंशन ऐं लीनियर एक्सपेंशन जो जेको कोफिशंट आहे उनखे असां जेको आहे शो कंदा आहियूं अल्फा सां ऐं अल्फा हिते असांखे मिलियल आहे 11 इंटू 10⁻⁻⁻ सेंटीग्रेड इनवर्स। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ असांखे मालूम छा आहे करिणो, मालूम करिणो आहे असांखे फाइनल वॉल्यूम या खणी असां ईअं चऊं त असांखे जेको आहे टोटल वॉल्यूम मालूम करिणो आहे। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां उन खां बाद में असां सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था ऐं जेको आहे असांखे न्यू वॉल्यूम या असां ईअं खणी चऊं त टोटल वॉल्यूम असांखे मालूम करिणो आहे ऐं उनजे लाइ जेको आहे असां वटि फार्मूलो जेको आहे उहो असां ड्राइव करे आया हुआसीं। उहो हुयो V2 = V1 1 प्लस बीटा चेंज इन टेम्परेचर। हिते जेको आहे त असां मालूम छा था कयूं, मालूम कयूं था वॉल्यूम ऐं वॉल्यूम जो जेको कोफिशंट असां खयों होसीं जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त मां वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन में तव्हांखे पढ़ायो हुयुमि त जेको वॉल्यूम जो कोफिशंट आहे वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन जो जेको कोफिशंट हुयो उहो हुयो बीटा। ठीकु आहे। त हिते असां जेको फार्मूलो बि कंहिंजो खयों आहे वॉल्यूम जो खयों आहे। ठीकु आहे। त उन खां बाद में अगरि जेकॾहिं हाणे हिते असांखे जेको आहे ॿ शयूं मिलियल आहिनि उहे असांखे जेको आहे त कढणियूं आहिनि। हिकिड़ो इहो त बीटा हिते जेका आहे उहा कंहिंजे बराबरि थींदी। ठीकु आहे। यानी हिते असांखे जेका मिलियल आहे उहा मिलियल आहे सिर्फ़ु लीनियर एक्सपेंशन। ठीकु आहे। ऐं हिते असांखे जेको फार्मूले में आहे उहा आहे वरी असांखे जेको आहे त वॉल्यूम एक्सपेंशन। ठीकु आहे। उन खां बाद में असांखे जेको आहे त टेम्परेचर जेको आहे चेंज आहे उहा बि पहिरियों असांखे कढणी आहे। ठीकु आहे। उहा त सिंपल आहे 25 जो 100 मां 25 माइनस कंदासीं हीअ निकिरी वेंदो ऐं मेन शइ जेका आहे उहा असांजी हीअ बीटा मालूम करणी आहे। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां जीअं त मां तव्हांखे जेको आहे त वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन में हिकिड़ो टर्म ॿुधायो हुउमि त बीटा = 3 अल्फा। ठीकु आहे। जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त असां जेको आहे त वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन जॾहिं पढ़ीसीं हुन में मां तव्हांखे हिन शइ जे बारे में थोरो हिन जो मां तव्हांखे इंट्रोडक्शन ॾिनो हुउमि त बीटा = 3 अल्फा छा हूंदी आहे। ठीकु आहे। यानी बीटा जेका आहे उहा वॉल्यूम एक्सपेंशन आहे उहा कंहिंजे बराबरि आहे 3 टाइम ऑफ दी लीनियर एक्सपेंशन। ठीकु आहे। तो हाणे हिन फार्मूले जे तहत जेको आहे असां जेको आहे बीटा यानी वॉल्यूम एक्सपेंशन जेको आहे मालूम कंदासीं। तो प्यारा ॿारो जीअं त हिते फार्मूले में असांखे 3 मिलियल आहे ऐं जेको आहे लीनियर एक्सपेंशन असांखे ऑलरेडी इहो मिलियल आहे। ठीकु आहे। ऐं हिते असां जेको आहे त इहो वैल्यू पुट कंदासीं। 3 असां फार्मूले जो रखियोसीं ऐं लीनियर एक्सपेंशन असांखे इहो मिलियल आहे उहा आहे 11 इंटू 10⁻⁻6। ठीकु आहे। हाणे जॾहिं हिननि खे पाण में असां मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो असां वटि 33 इंटू 10⁻⁻6। ठीकु आहे। हाणे 33 इंटू 10⁻⁻6 जेको आहे इहा असांजी जेको आहे त वॉल्यूमेट्रिक कोफिशंट ऑफ वॉल्यूम एक्सपेंशन असांखे मिली वियो। ठीकु आहे। कंहिं मां कढियोसीं लीनियर एक्सपेंशन मां। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां उन खां पोइ चेंज इन टेम्परेचर बि असां कढी था वठूं। तो चेंज इन टेम्परेचर कीअं कढंदासीं T2 - T1 तो हिते वैल्यू पुट कंदासीं। T2 आहे असां वटि 100 ऐं T1 आहे 25 त असां वटि चेंज इन टेम्परेचर जेको असांखे मिलियो उहो मिलियो 75। ठीकु आहे। हाणे छा कंदासीं इहे सभई जेके टर्म्स आहिनि उहे असां हिन फार्मूले में पुट कंदासीं। तो V1 जेको आहे असांखे मिलियल आहे 3 ऐं उन खां पोइ 1 फार्मूले जो रखियोसीं। बीटा उहा हींअर असां मालूम कईसीं हुई आहे। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ चेंज इन टेम्परेचर बि मालूम कयोसीं जेको आहे 75। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे असां छा था कयूं हिते जेको आहे 33 खे मल्टीप्लाई कंदासीं 75 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 2475 इंटू 10⁻⁻6। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ 1 असांजो साॻियो रहियो 3 असांजो साॻियो रहियो। उन खां बाद में छा था कयूं प्यारा ॿारो दरअसल असां हिन जेको आहे माइनस पावर जेको असांखे मिलियल आहे -6 इनखे असां जेको आहे पॉइंट वारे फॉर्म में खणी ईंदासीं त असां हिनखे हिन तरीक़े सां लिखी सघूं था 0.002475। ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं हिनखे प्लस कंदासीं 1 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 1.002475। ठीकु आहे। उन खां पोइ हाणे छा था कयूं असां 3 खे मल्टीप्लाई था कयूं हिन सॼे टर्म सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 3.00745 मीटर क्यूब। ठीकु आहे। तो ही हुयो जेको आहे त असांजो फाइनल वॉल्यूम या असां हुनखे चऊं टोटल वॉल्यूम। ठीकु आहे। तो हाणे ही जेको असांजो वॉल्यूम निकितो इहो कंहिंजो निकितो जॾहिं असां आयरन ब्लॉक खे जेको आहे हीट पिया ॾियूं ऐं हुनजो टेम्परेचर रेज़ थी वियो 25 खां 100 सेंटीग्रेड ते ऐं हुनजी जेका लीनियर एक्सपेंशन आहे उहा असांखे मालूम हुई
त उन्हनि सभिनी टर्म्स खे असां मिलाए करे फार्मूले में यूज़ करे असां जेको आहे उनजो फाइनल वॉल्यूम मालूम कयोसीं। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो हिते असांजो जेको चैप्टर 9 आहे उहो बिल्कुलु जेको आहे कंप्लीट थो थिए। चैप्टर 9 सां गॾोगॾु असांजो जेको आहे सिंध जो टेक्स्ट बुक बोर्ड जो जेको सिलेबस आहे फिज़िक्स जो उहो बि असांजो हिते कंप्लीट थी वियो। ठीकु आहे, सभिनी खे तव्हांखे मुबारकूं हुजनि। तव्हां हेसि ताईं जेको आहे पुॻायो ऐं तव्हां जेको आहे लॻातार लेक्चर्स ॾिठा आहिनि ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांखे जेको आहे त इन्हनि मां जेको आहे काफ़ी जेको आहे त नॉलेज मिली हूंदी, काफ़ी जेको आहे इंफॉर्मेशन मिली हूंदी ऐं सुठे नमूने सां तव्हांखे जेको आहे फिज़िक्स सम्झ में आई हूंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो इनशा ज़िंदगी रही त वरी असांजी मुलाक़ात थींदी। तेसि ताईं अल्लाह।